सांगड़ के डिप्टी कमिश्नर सारा जावेद अॼु पंहिंजी ऑफिस में इम्कानी इमरजेंसी सूरतहाल इम्कानी बोर्ड ऐं बरसातुनि जे हवाले सां डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट कमेटी तहत कंटीजेंसी प्लान जोड़ण बाबति हिकु गॾिजाणी जी सदारत कई ऐं समूरनि खातनि खे पाबंद बणायो त ही इमरजेंसी इम्कानी बोर्ड ऐं बरसातुनि जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ जामे हिकमत अमली तैयार कनि। समूरा इंतज़ाम अॻुवाटी मुकमल करे वठनि। डिप्टी कमिश्नर सारा जावेद चयो त DC ऑफिस में हिकु इमरजेंसी कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे जेको 24 कलाक कमु कंदो रहंदो। हर खाते जो अमलो ऑफिस में मौजूदु रहंदो ऐं DC ऑफिस सां हर वक़्तु राब्ते में रहंदो जॾहिं त सिहत ऐं लाइव स्टॉक में दवाउनि जी दस्तियाबी खे पिणु यकीनी बणायो वञे। हुन चयो त हर खातो पंहिंजे तयारी मुकमल करे वठे जॾहिं त समूरा तफ़सील पिणु DC ऑफिस में जमा कराइनि। DC समेत ॿिया अमलदार मुख़्तलिफ़ ऑफिस जा दौरा करे उन्हनि जी सहूलियत बाबति ॼाण हासिल कंदा। DC सारा जावेद चयो त सांगड़ जा अमलदार ज़िम्मेवार आहिनि त असां में हिमत आहे ऐं उमेद आहे त कहिड़ी बि सूरत हाल में बहितर कमु कंदा। हुन चयो त एमरजेंसी जी सूरत हाल में अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ इंतज़ाम कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।